ओम शांति। हाँ, हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजी बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांति स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। सर्व शक्ति स्वरूप आहियां। सर्व ज्ञान स्वरूप आहियां। निराकार बाप जी मां संतान शक्तिशाली आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि जीवन में परमात्मा खे माण्हू चवंदा आहिनि कि भॻवान त सर्वव्यापी आहे, भॻवान त सभु कुझु ॼाणण वारो आहे। पर भॻवान अची करे असांखे चवंदो आहे कि न त मां सभिनि जॻह आहियां, न ई मां सभु कुझु ॼाणंदो आहियां। मुंहिंजे रहण जो स्थान मथे आहे, मां मथे रहंदो आहियां। मां बसि एतिरो ॼाणंदो आहियां कि तव्हां पावन कीअं थींदव, शुद्ध अशुद्ध आत्मा खां शुद्ध आत्मा कीअं ठहींदो। बसि भॻवानु इहे ई ॼाणंदो आहे, है न। हुनजे अलावा भॻवान खे कुझु बि न पतो आहे, उहो रहंदो मथे ई आहे। परमात्मा स्वयं असांखे चवंदा आहिनि कि मां त इहे ॼाणंदो आहियां कि तव्हां पतित आत्मा खां पावन आत्मा कीअं ठाहींदव। अॼु ॾिसो, माण्हू चए मुंहिंजी ससु ईअं कई, मुंहिंजे पति ईअं कई, मूंसां ईअं थियो। अगरि तव्हां अञा ताईं पंहिंजे जीवन में इहे ॻाल्हियूं मन में दोहराईंदा आहियो न, त अॼु खां छॾे छॾो, न त तव्हांजो अंत घड़ी ॾाढो ई दुख वारो थींदो। अॼु जे माण्हुनि सां तव्हां बुरो कयो आहे जाने अनजाने, त तव्हां बि क्षमा मांगो, ऐं जे तव्हां सां बुरो कयो आहे उनखे बि क्षमा करे भुलिजी वञो, है न। ॾिसो, माण्हू अॼु कंहिं वटि वेंदव न त अक्सर करे माण्हू पुराणी ॻाल्हियूं खणी वेंदा आहिनि। हिन ईअं कई, मूंसां ईअं थियो, मुंहिंजी नुंहं सां ईअं कई, मुंहिंजे पोतरनि दोतरनि सां ईअं कई, मुंहिंजे पुट सां ईअं कई, मुंहिंजी ससु मूंसां ईअं कई, मुंहिंजे पति मूंसां ईअं कई। उन ई बदिले जी भावना बदिलो, उहो ई दुख तव्हां पंहिंजे मन में खणी घुमो था। भले माण्हू ॿाहिरां ख़ुशि आहिनि, ॿाहिरां सुठा कपिड़ा पाइनि था, पैसा अथनि त घुमनि खाइनि था, लेकिन किथे माण्हुनि सां मिलंदा वेहींदा ऐं समय ते माण्हू जॾहिं बार बार इहे सोचंदो आहे न, त अंदरि भरिजी वेंदो आहे। पोइ उहे ई पुराणी ॻाल्हियूं निकिरंदियूं आहिनि, ऐं पोइ हिन जे कारण माण्हुनि खे एॾो क्रोध अची वेंदो आहे। ॾिसो, जेसि ताईं ठीकु आहियो, जेसि ताईं बार चई था सघो, पंहिंजी भड़ास कढी था सघो, उहो त ठीकु आहे। लेकिन जॾहिं तव्हां खट ते पइजी वेंदो न, अंत समय जॾहिं तव्हांजो ईंदो, उन समय तव्हांखे भॻवान जी यादि न रही सघंदी, इहे ई ॻाल्हियूं यादि ईंदियूं। ऐं तव्हां शरीर अगरि तव्हां माफ़ु न कयो न, त तव्हां शरीर छॾण खां पोइ बि तव्हां भटकंदव बि, ऐं शरीर छॾंदव त हुन इंसान खे, हुन आत्मा खे बुरो बि सोचे, बुरो बि चई वेंदव, जंहिंसां हुनजो नुक़सानु थी वेंदो, है न। अगरि तव्हां हाणे हुनखे माफ़ु नथा करे सघो त अंत समय बि न माफ़ु करे सघंदव। अंत समय ताईं न माफ़ु कंदा, उनजे लाइ उल्टो सुल्टो चई वेंदव, न बि चईंदव त उनखे पाप त पवंदो ई सही। पोइ उहा तव्हांजी नुंहुं आहे, तव्हांजी धीउ आहे, तव्हांजो पुटु आहे, या कोई बि आहे,
उहो तव्हांजे मरण खां पोइ तव्हां त विया ॿियो शरीर वठणु, उहो वीचारा भुगतंदा, है न। चलो उहो बेसमझी जे कारण सम्झ न आहे हाणे हुननि में छा करो, अहिड़े माण्हुनि खे छा करो, है न। अॼु माण्हू चए थो न ससु खां छीना चपटी करे सभु वठे बि थो, पूरो हुननि जो घर ख़राबु था करे छॾनि अॼुकल्ह जी नुंहरियूं, सिर्फ़ु गुस्से में, है न। सिर्फ़ु हुनखे हुनजो जीवन ख़राबु थी वियो। पोइ अगरि सोचो हिकु छोरी जी तव्हां शादी कराई, अगरि हुन तव्हांजी मर्ज़ी सां शादी कई, अगरि हुनखे ससुराल में बि ख़ुशी न मिले, पीअर घर में बि ख़ुशी न मिले, ख़ुशी मिलंदी आहे लेकिन कई इंसान खे न ख़ुशि रहण जो अकुल ई न हूंदो आहे। चीज़ूं आहे, धन आहे, लेकिन संभालण जो अकुल न आहे। अॼुकल्ह तव्हां दुनिया में ॾिसंदव न त ईअं ई आहे। अगरि तव्हां पंहिंजे आसपास ॾिसो, सभिनि माण्हुनि खे हिसो आहे, प्रॉपर्टी आहे, लेकिन संभालण जो अकुल न आहे। सभु माण्हू छीना चपटी करे पंहिंजो पंहिंजो हिसो वठी था वेठा आहिनि, लेकिन संभालण जो अकुल न आहे। हुननि खे वेस्ट था करनि, है न। ऐं ख़ुदि जो जॾहिं ठाहे नथा सघनि या ॿुधनि नथा, मञनि नथा, पोइ ॿिए खे ॾिसी जलनि था, पोइ ॿिए जो बि बिगाड़ण जी कोशिशि था कनि। त अहिड़ो कोई इंसान हुजे सम्झो, है न, सम्झो कोई अहिड़ी नुंहुं हुजे जे छीना चपटी करे पंहिंजी ससु जो घर तोड़ियईं, वीचारी जो ठहियलु छुटल, है न। हुनखे उहो प्रॉपर्टी संभालण बि नथी अचे, पैसा बि वेस्ट थी करे, घर में बि अलॻि करे वेठी आहे, लेकिन हुनखे संभाले नथी सघे। त सोचो उहो इंसान, पोइ ॿियनि जे घरनि में वञनि था, अगरि कोई इंसान ॿिए जे घर में पोइ वेंदो, पोइ चईंदो हिननि जो घर त ठहियलु आहे, मुंहिंजो हीअं छो आहे, इन्हनि जो बि तोड़। ऐं अहिड़ा इंसान ते माण्हुनि खे अंदरि अंदरि उहो छा था करनि, लेकिन ॿाहिरां त माण्हुनि खे लॻंदो न, अरे वीचारा ॾिस हिननि जो हिननि सां ईअं थी वियो, ईअं थी वियो, लेकिन उहो सभिनि जॻह इहे उल्टा सुल्टा कम वञी करनि था, घर तोड़नि था, पहिरियों ख़ुदि जो तोड़ियईं, पोइ ॿियनि जो तोड़दा, त भले ॿियनि खे पतो नथो लॻे, ॿाहिरां त माण्हू मिठो आहे, लेकिन हिसाब किताब त थींदो न। हुन इंसान खे शांती त न ईंदी, ख़ुशी त न ईंदा, हुननि जा त ॿार सेट न थींदा न। छो जी भले माण्हू नथा सम्झी सघनि, लेकिन ऑटोमेटिकली पाप त चढ़ंदो आहे न, है न। त अहिड़े माण्हुनि खे दुआयूं ई कम में ईंदियूं, अहिड़े माण्हुनि जे लाइ आशीर्वाद ॾियो उन्हनि खे, है न। कई माण्हुनि खे सम्झ में बि अचे त माण्हू हुननि जे लाइ उल्टो सुल्टो सोचे, लेकिन हुननि जे लाइ हुननि खे परां खां ई दुआ ॾियो, भई उहो बि शांति रहनि, पंहिंजे घर में ख़ुशि रहनि। ऐं जेतिरो थी सघे न, तव्हां इंसान खे माफ़ु कंदा वेंदो न, हाणे साम्हूं वारो त सम्झे ई नथो मुंहिंजी ग़लती आहे, उहो ग़लती जे मथां ग़लती कंदो थो वञे, कंदो थो वञे, कंदो थो वञे, ख़ुदि बि नुक़सान में आहे, ख़ुदि बि ख़ुशि न आहे पंहिंजे जीवन में, ॿियनि खे बि ख़ुशि नथो रहण ॾे। अहिड़े इंसान की भई दुनिया में त आहे, हाणे हिकु न आहे, अहिड़ा ॾाढा आहिनि, मतिलबु अहिड़ा संस्कार सुभाउ वारा ॾाढा आहिनि। त अहिड़े इंसाननि खे, अहिड़े सुभाउ संस्कार वारनि खे कीअं सैंडल करो, उन्हनि खे शुभकामना सां उन्हनि खे दुआयूं ॾियो, दुआयुनि सां हलायो, ऐं उन्हनि खे माफ़ु कंदा वञो, भई हिननि जो बि भलो थिए। त अॼु असांखे बाबा चवनि था, ख़ुदि खे चेक करो, तव्हांजे मन में कोई आहे जे तव्हांखे ॾाढो परेशान कयो हुजे, जंहिंजे लाइ तव्हांजे मन में कॾहिं सुठी ॻाल्हि निकिरी न सघंदी आहे, तव्हां सोचे ई न सघंदा आहियो, मतिलबु उन इंसान जे बारे में तव्हांखे ॾाढी कड़ाहट हुजे, अंदरि ॾाढो भरियलु हुजो, उनखे अॼु माफ़ु करे छॾिजो। हुनजी कोई ॻाल्हि असांजे दिमाग़ में अचणी ई न खपे, यादि बि न अचणी खपे, चओ उहो ॾाढो सुठो हुयो, बसि ख़तमु ॻाल्हि। न त माण्हू अंत घड़ी ॾाढो ई दुखमय वारो थींदो आहे, ऐं असांजे मरण खां पोइ उन्हनि ते दोष बि लॻंदो आहे, जीअं जो माण्हू कंदा आहिनि न पितृ दोष, पोइ उन्हनि जा अलाए छा छा पूजायूं कराईंदा, चई तव्हां पंहिंजे पितरनि खे ख़ुशि न कयो आहे,
न पोइ उहे वीचारा भटकदा न, है न। त हाणे तव्हां त वञो था ॿियो शरीर वठणु, पोइ आत्मा दुखी थी करे, हा बराबरि आत्मा खे, लेकिन तव्हां सोचो भई मुंहिंजे नसीब में एतिरो ई हूंदो, मूंखे नुंहं सां सुखु न मिलणो हूंदो, मूंखे पोतरनि दोतरनि सां सुखु न मिलणो हूंदो न। भई अगरि सोचो कंहिंजी नुंहं उनजी ससु खे उन्हनि जे पोतरनि दोतरनि सां नथी मिलणु ॾे, ऐं ससु खे ॾाढो ई दुखु आहे हिन ॻाल्हि जो, हुनजी आत्मा ॾाढी दुखिजे थी कि मुंहिंजे पुट खे बि न मिलनि थी ॾे, मुंहिंजे पोतरनि दोतरनि खे बि दूरि करे रखी अथई। ऐं अगरि ससु जे मन में इहो आयो, ॾिस हिन जी माउ सां बि हीअं थिएसि, है न, त असां सुठो कमु त न कयो, है न। तंहिंखां त असां सोचूं चलो मुंहिंजो पुट सां एतिरो ई हूंदो, पोतरनि दोतरनि सां एतिरो ई हूंदो, चलो मुंहिंजो त कृष्ण पुटु आहे, मुंहिंजो त शिव बाबा पुटु आहे न, इहे सम्झी करे हलो मुंहिंजो त फलानो के हिन भॻवान जे के रूप खे पंहिंजो पुट पोतरा दोतरा ठाहे छॾियो बसि। छो जो छा आहे, जेतिरो तव्हां उन्हनि खे यादि कंदा न ओतिरो तव्हांजी नुंहुं उनखे परे कंदी, छो जो तव्हांजे मथां बि कोई कंहिंजी बदुआ आहे, है न। तव्हां ईअं न सोचो मुंहिंजी नुंहुं ख़राबु आहे, लेकिन तव्हांजे मथां बि कंहिंजी बदुआ आहे, अलाए कहिड़े जन्म जी आहे या हिन जन्म जी आहे। सम्झो तव्हांजी धीअ अगरि हीअं कयो हुजे, धीअ पंहिंजी ससु सां पंहिंजे ॿारनि खे दूरि कयो हुजे, है न, त हुनजी ससु बि ईअं सोचियो हुनई त हुनजी बदुआ तव्हां ते लॻल आहे, जंहिंजे कारण नुंहुं तव्हांजी उअं ई थी करे जीअं तव्हांजी धीअ पंहिंजी ससु सां कई, है न। तॾहिं त चईंदा आहिनि हिन समय न ईअं बि न चओ इहो मुंहिंजो भाउ आहे, इहो मुंहिंजो पति आहे, इहो मुंहिंजो पुटु आहे, इहो मुंहिंजो फलानो आहे, छो जो तव्हांजो पति अलाए छा थो करे, अलाए घणनि ॼणनि खे गारियूं थो ॾिए, अलाए घणनि ॼणनि खे उल्टो सुल्टो चए थो, त हुनजे मन में बि ईंदा न भई हिननि जे ॿारनि सां बि हीअं थिए, है न। त तंहिंखां तॾहिं त परमात्मा चईंदा आहिनि हिकु मिसाई संबंध जोड़ो। अॼु ॾिसो तव्हांजो पुटु अगरि पंहिंजी ज़ाल खे गारियूं ॾींदो त तव्हांजी ज़ाल चईंदी न हिन जी भेण खे बि पवनि त पतो लॻेसि, है न, हीअं चईंदी सही, मन में बि चईंदी, न त साम्हूं चईंदी सही, त हुनजो भुगतान हुनजी भेण बि भुगती सघंदी आहे, न भुगती सघंदी आहे, भुगत सघंदी आहे। अगरि गारियूं मिलनि थियूं ऐं चईंदा आहिनि न भई हिननि जी बदुआ लॻी, त अॼु इंसानु दुखी आहे न। इहे घर घर में हिक ॿिए जे लाइ जो असां बुरो सोचंदा आहियूं, बुरो ॻाल्हाईंदा आहियूं न, हिन जे कारण ई दुखी आहे, हिन जे कारण ई दुखी हूंदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था कि असांखे सदा ई यादि रखिणो आहे कि असां हिन सृष्टि ते पाठ था वॼायूं, अहिड़ो कर्म अहिड़ी ॻाल्हि मूंखे मन में न रखणी आहे जंहिंजे कारण मूंखे भॻवान जी यादि न रहे। अंत घड़ी त चलो ठीकु आहे, लेकिन हाणे बि त यादि न रहंदी न भॻवान जी, अगरि असां उहा ॻाल्हि ई सोचता रहंदासीं त हाणे बि त असांखे भॻवान जी यादि न ठहंदी न। पोइ जंहिं ॻाल्हि जे कारण मूंखे भॻवान जी यादि भुलिजी थी वञे, तंहिंखां त मां हुन ॻाल्हि खे ई भुलिजी वञा, है न। जंहिं ॻाल्हि जे कारण, जंहिं माण्हू जे कारण मूंखे भॻवान जी यादि भुलिजी थी वञे, तंहिंखां सुठो त मां भॻवान खे ई यादि करा न। अहिड़ी ॻाल्हियुनि जे चकर में चलो कोई ॿुधाए थो, जो बि करे थो, है न, तव्हां चईंदा हा असां ॿुधायूं था, त बाबा असांखे चवनि था तव्हां छा बि करो, लेकिन गोल तव्हां छा बि करो, लेकिन असांखे माण्हू खे दुख परेशानी त थींदी न। त इन करे बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा इहे यादि रखो कि असांखे कोई अहिड़ी ॻाल्हि मन में न रखणी आहे जंहिंजे कारण असांखे परमात्मा जी यादि भुलिजी वञे, चाहे हाणे चाहे अंत समय, है न।
अहिड़ो कहिड़ो दुख तव्हांखे भॻवान माण्हू ॾिनो आहे जो तव्हां अञा ताईं भुलिजी नथा सघो, है न। सोचो अगरि तव्हांजे मन में कोई अहिड़ो दुख आहे त दुख वॾो या भॻवानु वॾो, है न। जॾहिं भॻवानु वॾो आहे त ॻाल्हि वॾी कीअं थी सघंदी आहे। कॾहिं कॾहिं ॻाल्हि अहिड़ी हूंदी आहे कि माण्हू केतिरो बि कोशिशि करे माण्हू भुलिजी ई नथो सघे, है न। सम्झो तव्हां सां कंहिं अगरि बुरो व्यवहार कयो आहे, उहो ई माण्हू ॿियनि सां त सुठी रीति हले थो, तव्हां सां सुठी रीति नथो हले, त हुनखे जेतिरी बार ॾिसंदा हुनजो जेतिरी बार हुन माण्हुनि खे तव्हां कुझु बि ॾिसंदा न त तव्हांखे अंदरि जलन मचंदी आहे, है न। अगरि कोई इंसानु अगरि असां सां ठीकु रीति नथो हले त हुनजी ख़ुशी बि असांखे पचंदी न आहे, है न। त अहिड़ो कहिड़ो जीवन, कम जो आहे इहो जीवन, है न। सोचो भई हिन समय सोचो उन्हनि सां असांजो कोई हिसाब किताब ई न आहे हाणे, जॾहिं हिसाब किताब ई न रहियो त उहो ॼाणे हुनजो कमु। त ऐं कई बार छा थींदो आहे कि जे माण्हुनि सां असां ज़्यादा ॻाल्हाइण जी कोशिशि कंदा आहियूं न, उन्हनि खे फ़र्क़ु ई न पवंदो आहे, उहो पंहिंजी ख़ुशी में ख़ुशि रहंदा आहिनि। लेकिन उहो माण्हू उहे सोचंदा आहिनि असां सां गॾु रही करे ख़ुशि थियनि। हाणे उन्हनि खे तव्हांजो हलणु चलणु ॻाल्हाइणु सुठो ई नथो लॻे, ज़बरदस्ती कंहिंजे गले छो पऊं असां, है न। ज़बरदस्ती असां उन्हनि जे गले बि पऊं, उन्हनि सां ॻाल्हाइण बि चाहियूं, उन्हनि सां उथणु वेहण बि चाहियूं, हुननि खे त पसंदि नथो अचे त छा थींदो, लड़ाई झगड़ा थी वेंदा। त बाबा असांखे चवनि था ईअं ई असांखे सदा यादि रखिणो आहे कि असां आत्मायूं परम धाम खां आयूं आहियूं, परम धाम खां अची करे हिन सृष्टि ते पाठ न वॼायूं, पाठ वॼाईंदे वॼाईंदे कहिड़ी आत्मा जो छा पाठ, कहिड़ी आत्मा जो छा पाठ। त बाबा जी चवनि था कि असांखे सदा यादि रखणु खपे कि असां सभु आत्मायूं परम धाम में रहण वारी परमात्मा पिता जी संतान आहियूं, है न। जॾहिं परमात्मा जी संतान आहियूं त मुंहिंजे मुख सां कोई बि अहिड़ो शब्द न निकिरणु खपे। ॿियो बाबा असांखे ॿुधायईं कि पुराणी ॻाल्हियुनि खे जल्दी जल्दी भुलिजी वञो, माण्हुनि खे जल्दी जल्दी माफ़ु करे वठो न। भॻवानु जानी जाननहार न आहे, हिन समय मनुष्य जानी जाननहार। माण्हू सोचंदा आहिनि भॻवानु त सभु ॾिसे थो, सभु ॼाणंदो आहे, केरु छा थो करे, लेकिन भॻवानु न ॼाणंदो आहे, तव्हां ॼाणंदा आहियो, है न। तव्हां खां कोई पुछे न, हा भई ईअं छा थियो, ईअं हुन समय छा थियो, माण्हू झटि ॿुधाए ॾींदा। हा हीअं थियो हुयो, हीअं थियो हुयो, पोइ हीअं थियो, पोइ हीअं थियो। अलाए कहिड़ियूं पुराणी बचपन जी ॻाल्हियूं बि मनुष्य जे इंसान जे दिमाग़ में ॾिसो उहे ई ॻाल्हियूं घुमनि थियूं न। छो पाठ जो तव्हां करो था न, हुनजो अर्थ नथा सम्झो, न। ॾिसो कोई ॿार हूंदो आहे न, उहो जीअं जीअं पढ़ाई लिखाई में अॻियां वधंदो वेंदो न, ऐं जेके पढ़ाई में इंट्रस्ट हूंदो आहे त हुन भले स्कूल में पढ़ंदे पढ़ंदे कुझु अहिड़ी मस्तियूं बि कयो हुन, अहिड़ी प्रॉब्लम्स बि आयूं हूंदियूं, कुझु बि आयो हूंदो, त हुनखे यादि बि न हूंदो। कोई चीज़ कंहिंखे सुठी मिली वेंदी आहे न त पुराणी चीज़ूं पाण ई भुलिजी वेंदियूं, है न। कोई ॿार अहिड़ा हूंदा आहिनि न, अगरि कंहिंजो खिलौनो टुटी पियो न त असां ॿारनि खां ॾाढो सिखी सघंदा आहियूं। ॾिसो जेको नंढा ॿार हूंदा आहिनि न, जंहिंखे अगरि माउ पीउ डांटे बि मारे बि त उहा जेका ज़्यादा खेल कूद में मस्तु हूंदा आहिनि न चीज़ुनि सां, त उहो जल्दी भुलिजी बि वेंदा आहिनि। उन्हनि खां पुछो मम्मी कल्ह मारियईं तोखे, पतो न आहे। और जीअं जीअं धीरे धीरे वॾा थींदा न त ॻाल्हियूं उन्हनि जे दिमाग़ में वेही रहंदियूं, उहो ई शब्द, उहे ई ॻाल्हियूं, उहे ई मार मम्मी बचपन में बि ॾिनी हुई, लेकिन उहा यादि न हूंदी आहे।
लेकिन धीरे धीरे जीअं माण्हुनि में सम्झ ईंदी आहे न त उन्हनि खे शब्द बि यादि ईंदा, ॻाल्हियूं बि यादि ईंदी रहंदी। त बाबा असांखे चवनि था असांजे जीवन में ॾाढी सारी सुठियूं ॻाल्हियूं बि ईंदियूं आहिनि, लेकिन माण्हू उन सुठियुनि ॻाल्हियुनि जो मज़ो वठण खां पुराणी ॻाल्हियुनि में ई फसियल आहे। बासी रोटी सुठी लॻंदी आहे माण्हुनि खे। चईंदा आहिनि शीतला देवी खे बासी रोटी सुठी लॻंदी आहे। हाणे शीतला देवी बासी रोटी खाई करे छा कंदी? असल में त तव्हां सभु बासी रोटी खाओ था, मन खे बासी रोटी ॾियूं था न, हा उहो अहिड़ो आहे मूंसां बि ईअं कई, जो बि ॻाल्हियूं आहिनि न बीतियूं अहिड़ी ॻाल्हियूं सभु भुलिजी वञो। सिर्फ़ु मां आत्मा ऐं परमात्मा खे यादि करो। मां आत्मा ऐं मुंहिंजो पीउ परम पिता परमात्मा। हिन रीतिअ सां विकार बुराइनि सां बि मुक्त थी वेंदासीं ऐं असां परमात्मा जी नई नई ॻाल्हियूं बि असांजे दिमाग़ में वेंदियूं। ज्ञान ॿुधणु छो ज़रूरी आहे? ज्ञान अलॻि थींदो आहे, भक्ति अलॻि थींदी आहे। जेका तव्हां पाठ पढ़ंदा आहियो न, ग्रंथ शास्त्र पढ़ंदा आहियो, इहा भक्ति आहे, हिन में ज्ञान न आहे, है न। जेको ज्ञान बाबा असांखे ॿुधाईंदा न, ईअं अटो ॻोहे करे पूरी रीति सां माण्हू ॻाल्हि जीअं अटो न ॻोहिबो आहे, पूरी रीति सां ॻाल्हि पूरी सम्झी करे चारो तरफ़ सां उहा वेही करे ज्ञान पूरी रीति सम्झी करे ज्ञान ॿुधो त दिमाग़ में वेह बि। हाणे माण्हू अलाए छा छा बसि कई माण्हू त दिखावे में कई डर सां माण्हू वेही रहंदो ॿुधंदो, लेकिन तव्हां पूरे ॾींहुं छा कंदा आहियो? पूरे ॾींहुं बि अहिड़ी ॻाल्हियुनि खे असांखे बाबा जेकी बि अहिड़ी ॻाल्हियूं ॾिनी अथई उन्हनि सभिनि खे असांखे कार्य में लॻाए करे पोइ अॻियां वधिणो आहे, न त बाबा त ॾिसो केॾी सुठी सुठी ॻाल्हियूं असांखे ॿुधाईंदा आहिनि न, त असांखे उन ॻाल्हियुनि खे जीवन में सम्झी करे ख़ुदि बि धारण करिणो आहे, ॿियनि खे बि कराइणो आहे। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा खे यादि करो। ओम शांति।